जमीयत उलमा इस्लाम पारां सिंधु दरिया में 6 केनाल कढण, बदअमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ राणीपुर में एहतजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। सिंधु दरिया के नाम से सिंधु दरिया से कैनाल अमन अमन महंगाई नामंजूर महंगाई 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 बगावत हर मज़लूम जी हिमायत ये असांजो पैगाम है, प्रोग्राम है। सिंधु जे मथां लॻंदड़ जेको ही धाड़ो है, हर तरह सां असीं दीवार बणिजी करे बीहंदासीं। कंहिं बि तरीक़े सां असांजा अॻवान असांखे हुकुम कंदा, रोडनि ते अचो, रोडनि ते ईंदासीं। इस्लामाबाद चवंदा, इस्लामाबाद ईंदासीं। इंशाअल्लाह इहो धाड़ो क़तई तौर ते हे पंहिंजे आकाउन खे ख़ुशि करण जी कोशिश में आहिनि, मगर इन पंहिंजे प्रोग्राम में इंशाअल्लाह कल्ह बि ख़तमु हुया, अॼु बि ख़तमु आहिनि, आईंदा बि इंशाअल्लाह इन्हनि खे ज़रूरत ई न थींदी सिंधु जे मथां धाड़ा हणंदे। शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असांजी जमात बि इन जे लाइ अमली तौर जेको आहे क़दम खयो आहे। हे पहिरियों क़दम आहे मरहलेवार, हर तालके सतह ते इहे प्रोग्राम थियनि था। असां इन जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। चंद माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं ग़रीब मिसकीननि जे ज़मीनुनि खे सुकाइण जे लाइ इहो मनसूबो आहे। असां इन जी मुज़म्मत कयूं था। लिहाज़ा हुक्मरान बिलख़ुसूस मां पंहिंजे क़ौमी असेंबली जे मेंबरनि ऐं सूबाई असेंबली जा जेके असांजा मेंबर आहिनि, जेके सिंध जे अवाम जे वोटनि जे करे सूबाई असेंबलियुनि में वञनि था, क़ौमी असेंबली में वञनि था, उहे इन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि त इहे केनाल न ठहनि। इहो सिंध सां वॾी दुश्मनी आहे। इन जे ई करे नंढनि सूबनि जे अंदरि अहसास महरूमी पैदा कई थी वञे। असां इन जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था पंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफार्म तां। लिहाज़ा असां हर दौर में इंशाअल्लाह ताला पंहिंजे हुकूक जी जंग लड़ंदासीं। वरी बि सिंध जे अवाम खे जंहिं बि जमात सां, जंहिं बि तनज़ीम सां हुनजो ताल्लुक़ आहे, उथी करे असां सां गॾिजी करे साथ ॾियनि। अल्लाह ताला उन्हनि जो हामी नासिर थींदो। अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, पाणीअ ते अव्वल हक़ पुछड़ीअ वारनि जो आहे। जेसीं ताईं पुछड़ी सैराब नथी थिए तेसीं ताईं उन्हीअ जी तक़सीम न थिए। जमीयत उलमा इस्लाम अॻे बि कालाबाग डैम जी भरपूर मुखालफ़त कई ऐं हिन वक़्तु बि मुखालफ़त करे रही आहे, करे रहंदी। कंहिंखे बि हक़ु नथो पहुचे त गैर ज़रूरी केनाल कढिया वञनि। सां त असांजी ज़िला शिकारपुर जी अमीर मोहतरम हज़रत मौलाना अब्दुल्ला महर साहब ते राति कातलाना हमिलो कयो वियो आहे। IG सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, ज़िला शिकारपुर जे SSP साहब खां, इंतिज़ामिया खां असां मुतालबो था कयूं त उन्हनि हरकत कंदड़ माण्हुनि खे जल्दी गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, तां त असांजा उलमा अहिड़नि शरीरनि जे शरारतुनि खां अल्लाह जे हिफ़्ज़ ऐं अमान में रहनि ऐं जमीयत उलमा इस्लाम इन जी भरपूर मज़म्मत थी करे। मान रहीम, मां त हीअं चवंदुमि, ना अहल असांजो माली या गुलशन ऐं गुलनि जो छा थींदो। बदज़ौक़ जे हथ में बाग़ रहियो, मासूम वणनि जो छा थींदो। कांवनि खे इजाज़त कां जी, बुलबुल जी सदा थे आबंदश। हर शाख ते उल्लू वेठो आहे, अंजाम गुलिस्तां छा थींदो। हर कुर्सीअ ते उल्लू वेठो आहे, अंजाम सिंध जो छा थींदो। ख़ासि करे असांजो जेको अहम मौज़ू आहे सिंधु दरिया, इन लाइ अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो मौक़िफ़ चंद्र वांगुरु ऐं सिज वांगुरु रोशन आहे त जमीयत उलमा इस्लाम कालाबाग डैम जे ख़िलाफ़ बि पंहिंजो मौक़िफ़ बबांगे दोहल ॾिनो हो ऐं सिंधु दरिया ते जेके नाजाइज़ केनाल ठही रहिया आहिनि, 6 केनाल, इन्हनि जे लाइ बि जमीयत उलमा इस्लाम पंहिंजो मौक़िफ़ अल्हम्दुलिल्लाह बबांगे दोहल ॾिनो आहे त इहे 6 केनाल शरई हिसाब सां बि ग़लति आहिनि ऐं सियासी हिसाब सां बि ग़लति आहिनि, छो त इहो सिंध वारनि जो हक़ खसे रहिया आहिनि ऐं सिंध खे बंजर बणाइण में असांजी सिंध गवर्नमेंट बि इन्वॉल्वमेंट आहे। सिंध गवर्नमेंट बि इहो सोचे थी त सरमाएदारी निज़ाम थिए, सरमाएदारनि खे टेकरायूं, MNAs, MPAs ऐं सेनेटरनि खे इहे ज़मीनूं अलाट करे उन्हनि खे पाणी मुहैया कयो थो वञे, ग़रीब अवाम खां पाणी खसियो पियो वञे। इन करे जमीयत उलमा इस्लाम इन खे रद्द कयो आहे
अॼु बि रद्द कयो आहे, कल्ह बि रद्द कंदी इनशा अल्लाह। जेसीं ताईं जमीयत जो हिकु जवान बि हूंदो त इहो इनशा अल्लाह असांजो मुतालबो रहंदो त इहे केनाल बि ख़तमु कया वञनि, सिंध वासियुनि खे अमुन बि ॾिनो वञे ऐं सिंध मां बेहयाई खे, उरियानी खे ऐं बदमाशियुनि खे ख़तमु कयो वञे, गुंडा राज खे ख़तमु कयो वञे, शरीफ़ खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे, शहरी खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे, दुकानदार खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे, हर हारीअ खे, हर किसान खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। हर माण्हू इज़त नफ़्स रखे थो, हर माण्हू जी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखियो वञे। असां हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त पंहिंजे हौश जा नाखुन वठो, वरन जमीयत उलमा इस्लाम इनशा अल्लाहुल अज़ीज़ जे इमरानी दौर में इमरानी तख़्तो उलट कयो हो त ईअं अव्हां जे तख़्ते उलट करण में बि देरि न कंदी। उन करे संभाले वञो, हाणे बि वक़्तु अथव, हिन महिल बि सिंध ते जेके धाड़ा हणाए रहिया आहियो इन्हनि खां हथु खणो, दस्तबरदार थियो ऐं सिंध जे इन पाणी जे मसइले ते गवर्नमेंट पंहिंजो मौक़िफ़ वाज़िह पेश करे। जीअं जमीयत उलमा इस्लाम जे क़ाइदीन पंहिंजो वाज़िह मौक़िफ़ ॾिनो आहे त इहे छह केनाल नामंज़ूर आहिनि, इहे छह केनाल शरई हिसाब सां बि ग़लति आहिनि, सिंध जे हिसाब सां बि ग़लति आहिनि। त ईअं पीपल्स पार्टी जे मां आला इख़्तियारनि खे बि इहो चवां थो तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। जेकॾहिं सिंध सां सचायो त सिंध जे लाइ, सिंध जे पाणी ते वाज़िह मौक़िफ़ ॾियो। इन्हनि जेके साइन चोर दरवाज़े मां ॾिना अथव इहे वापसि वठी सिंध वारनि जी दिलियूं जीतियो, वरन सिंध ई हाणे सुजाग थी चुका आहिनि, अव्हांजो घेराव तंग कंदा इनशा अल्लाहुल अज़ीज़। मलीर में अमुन अमान जी बहाली लाइ ठहियल मलीर अमन बचाव कमेटी पारां जमीयत उलमा इस्लाम जी मेज़बानी हेठि गडाब में सिंधु दरिया मां केनाल कढणु, मलीर में बदअमनी ख़तमु करण लाइ मौलाना अब्दुल क़यूम सिद्दीकी, कारी हमादुल्ला, हाफ़िज़ अब्दुल रज़ाक ऐं क़ौमी अवामी तहरीक जी काशिफ़ ख़ासकिली फयाज़ उतेरे जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। असांजा पहिरियों रैली जो असांजो मुतालबो आहे अमुन अमान जे हवाले सां, ऐं हे जेके केनाल ठाहे करे असांजे सिंध जे मथां धाड़ो हयो वियो आहे ऐं सिंध जो दरिया इन्हनि सुकाइण जी कोशिशि कई आहे, तो लिहाज़ा अॼु असांजो एहतिजाज इन जे करे आहे त असां इन्हनि केनालनि जे फ़ैसिले खे, इहो जेको कारो कानून आहे उन्हनि खे मुस्तरद कयूं था। ऐं मलीर में एॾी बदअमनी थी वई आहे जो न हितां जो ताजिर महफ़ूज़ आहे, न हितां जी शहरी महफ़ूज़ आहे, न असांजूं बाज़ारूं महफ़ूज़ आहिनि। असांखे धाड़ेलनि जे रहम ऐं करम ते छॾियो वियो आहे। सुबुह शाम असांजे घरनि में वारदातूं थियूं थियनि, असांजी बाज़ारुनि में वारदातूं थियूं थियनि ऐं असांजे माण्हुनि खे स्नैचिंग कयो थो वञे। लिहाज़ा असां हितां बदअमनी जे ख़िलाफ़ु, तव्हां ॾिठो त घग्घर में आरिफ़ उतेरे जो क़तलु थियो ऐं उन खां अलावा को बि असांखे इंसाफ़ मिलण जी का तवक़ो न आहे। पुलिस जो निज़ाम काशिफ़ अब्बासी जे अॻुवाणी में हिते मुकमिल तौर ते हिकु ठेकेदारी निज़ाम आहे। असांजी उन्हनि में का बि तवक़ा न आहे। हीअ जिदोजहद असांजी अॻिते वधंदी जेकॾहिं इंतिज़ामिया पंहिंजा होश न संभालियो त इनशा अल्लाह रहमान असां रस्तनि खे ब्लॉक कंदासीं, असां पूरे मलीर खे बंदि करे छॾींदासीं ऐं हिन ठेकेदारी निज़ाम खे असां तस्लीम न कंदासीं। खां कश्मीर ताईं अॼु JUI जे तरफ़ां दरिया बचायो एहतिजाज जेका मार्च शुरू थिया आहिनि, मौलाना राशिद महमूद सूमरो साहिब जे उन चयल लफ़्ज़नि खे जमीयत जे अॻुवाननि कारकुननि ऐं सॼी सिंध में सरापा एहतिजाज करे साबित कयो आहे त सिंधु ते को बि केनाल जेको सो ठहणु कोन ॾींदासीं। ख़ुशूसन जमीयत जा जेके अॻुवान मलीर में जेके अॼु हिन रैली में क़यादत कनि पिया ऐं हिन क़ौमी अवामी तहरीक ऐं जेके मुख़्तलिफ़ जमायतूं जेके अॼु हिन एहतिजाज में शरीक थियूं आहिनि, हिन जो इहो ई मुतालबो आहे त कराची खां कश्मीर ताईं जीअं अवाम निकितो आहे सिंधु दरिया जे बहाली जे लाइ, केनालनि जे ख़िलाफ़ु, ईअं ई निकिरणो पवंदो असांखे बदअमनी जे ख़िलाफ़ु। मलीर में कराची जी उहा कुंड न आहे, मलीर जो उहो को इलाइक़ो न आहे जिथे बदअमनी कोन्हे का। रोज़ जी बुनियाद ते माण्हू जेके आहिनि फुरजनि पिया, घरनि खां ॿाहिरि जेको सो 6 बजे खां पोइ माण्हू ॿुधंदा हुआसीं त ॻोठनि में कोन था निकिरी सघनि, मगर हाणे ॾिसूं पिया त शहरनि में बि माण्हू महफ़ूज़ न आहिनि। इन जे करे SSP मलीर ऐं DIG ईस्ट ऐं IG सिंध खां मुतालबो था कयूं अॼोके इन प्लेटफॉर्म तां त पंहिंजी पुलिस जी रेकी वधायो ऐं जेके ॾोही जेके आहिनि जेके रोज़ जी बुनियाद ते ॾोह पिया कनि उन्हनि ते ज़ाब्तो आणियो, न त तव्हांजो घेरो जेको सो तंग तय कयो वेंदो ऐं सॼी सिंध खे सरापा एहतिजाज करे तव्हांजा रस्ता रोक कंदासीं। महिरबानी। इन्हनि साथियुनि खे जस ॾियूं था जो इन बरंदड़ इशू ते जेका APC थी क़ौमी अवामी तहरीक जी मेज़बानी जे हेठि हुन में फ़ैसिला थिया हुया त सॼे मलीर में जेको सो एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा
ऐं ॾिसो त हे सॼो मुल्क जेको आहे उहो डाकुनि जे हवाले कयो वियो आहे। हिकिड़ा डाकू उहे आहिनि, उहे जेको सो ढाड़ेल आहिनि जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि पिया, ऐं उहे सभु जेके आहिनि उहे सिंध दुश्मन मनसूबा तयारु कनि था। सिंध जो पाणी खसियो थो वञे, उते केनालनि जी मंज़ूरी ॾिनी थी वञे, ऐं उहा मंज़ूरी केरु थी ॾिए, जंहिंखे सिंध जे माण्हुनि चूंडे ऐवान ताईं पहुचायो हुजे, उहो वरी सिंध सुकाइण जा मनसूबा वेठो तयारु करे। ऐं ॿियो त ज़िले मलीर जे अंदरि एॾी त हिन 1-2 महीननि में जेका बदमनी जी बाहि भड़की आहे, जो फोरू जेके आहिनि एॾा ताक़तवर आहिनि, जो ॾींहुं ॾिठे हो बाज़ारूं फुरनि था, उतां जी इंतिज़ामिया जेका आहे उहा लापरवाह आहे, ऐं हुननि खां जेको सो डाकू गिरफ़्तार नथा थियनि। ताज़ो जेको सो शहीद आरिफ़ उतेरो क़तलु थियो आहे, ज़ाहिद मीराणी खमीसो जोखियो जे घर में घिड़ी जेके सो हुनखे क़तलु कयो वियो आहे, हुनजी घरवारी खे गोलियूं हयूं वियूं आहिनि, उहा ज़ख़्मी आहे। हिन महिल ताईं इंतिज़ामिया माना वेठी आहे त हुननि जे माण्हू तित्रनि वांगुरु मरनि पिया, ऐं को बि जेको सो हिन मुल्क में कानून कोन्हे, हिकिड़ो जंगल जो कानून ठाहियो वियो आहे। तंहिं करे असीं हुनजी मज़म्मत कयूं था ऐं हिन इंतिज़ामिया खे इहो चिता था ॾियूं त पंहिंजूं ज़िमेदारियूं निभायो ऐं हिननि फोरुनि ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो। जेसीं ताईं तव्हां हिननि खे गिरफ़्तार न कंदव त बदमनी जी बाहि तव्हां खां कंट्रोल में न थींदी। ऐं हीअ जेका तहरीक आहे, हे सिर्फ़ु हिते मेमून गेट में ख़तमु न थींदी, हे गगर में थी आहे, अॼु हिते थी आहे, वरी 25 तारीख़ जेको सो गुलशन हदीद में आहे। ऐं असां सभई जेके सिंध दोस्त तंज़ीमूं आहिनि, असां गॾिजी करे हिन एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। बदमनी को ख़त्म किया जाए। ताज़ा हमारे गगर फाटक में आरिफ होते जो बेदर्दी से कत्ल हुआ था डकैती की वारदात में, उसके कातिल अभी तक गिरफ़्तार नहीं हुए। और हमने कल भी मुतालबा किया है, आज भी मुतालबा कर रहे हैं कि मलीर के खमीस जोखियो है, ज़ाहिद मीरानी है, उनके सारों के कातिल गिरफ़्तार किया जाए। लेकिन बदअमनी का जो सबब है हमारे ज़िले में, वो करप्ट नाहल SSP है। काशिफ अब्बासी को फौरी तौर पे हटाया जाए। मलीर ज़िले को, पूरे ज़िले की अक्सरत जो आबादी है वो सिंधी आबादी है, तो हम चाहते हैं कि हमारे ज़िले को सिंधी ज़ुबान का पुलिस अफसर मुसल्लत